उहे मस्जिदूं जिन जी हुज़ूर अलैहिस्सलाम सां निस्बत आहे उन्हनि जे बारे में थोरो तशरीह। पहिरीं मस्जिद कुबा जीअं त गुज़रियो आहे त सभ खां पहिरीं उहा मस्जिद ठाही वई जंहिंजे ठाहिण में हुज़ूर अलैहिस्सलाम ख़ुदि हिसो वरितो ऐं पाण नमाज़ पढ़ियाऊं। हदीस पाक में आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त जंहिं शख़्स पंहिंजे घरां वज़ू करे मस्जिद कुबा में अची 2 रकातूं नफ़ल पढ़ंदो उन खे उमिरि जो सवाबु मिलंदो। इब्न माजा जे अंदरि हदीस आहे। हिकु रवायत में आहे त जंहिं शख़्स उते अची 4 रकातूं नमाज़ूं पढ़ियूं उन खे उमिरि जेतिरो सवाबु मिलंदो। मसलो मस्जिद कुबा जी छंछर जे ॾींहुं ज़ियारत करणु ऐं नफ़ल पढ़णु अफ़ज़ल आहे। अहिड़ीअ तरह 17 रमज़ान में ज़ियारत करणु ऐं नफ़ल पढ़णु बि अफ़ज़ल आहे। नंबर 2 मस्जिद जुमा जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलाम सभ खां पहिरियों जुमो पढ़ियो। नंबर 3 मस्जिद फ़दी उन में हज़रत अबू अयूब ऐं ॿिया सहाबे कराम फ़दी नाले शराब पी रहिया हुआ त खेनि शराब हराम थियण जो इतला मिलियो जंहिं बैदि हू पीअण खां बाज़ रहिया। उन मस्जिद शरीफ़ में हुज़ूर अलैहिस्सलाम 6 रातियूं नमाज़ूं पढ़ियूं आहिनि। नंबर 4 मस्जिदुल इजाबत उन मस्जिद में हुज़ूर अलैहिस्सलाम नमाज़ पढ़ी घणी देर ताईं दुआ घुरंदा रहिया। नंबर 5 जबल सलाह ते मस्जिदुल फ़तह आहे उन में हुज़ूर अलैहिस्सलाम नमाज़ पढ़ी ऐं अरबा जे ॾींहुं ज़ोर ऐं असर जे विच में दुआ घुरी। उन मस्जिद जे वेझो मस्जिद सलमान फ़ारसी, मस्जिद अली ऐं मस्जिद अबी बकर आहे। यादि रहे त जबल सलाह ते हिकु गार आहे जंहिंखे गार सजदा चइबो आहे। उन में हुज़ूर अलैहिस्सलाम सजदो कयो आहे ऐं सुहिणे ते उन गार में वही नाज़िल थी ऐं खंदक जे जंग वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलाम उन में चंद रातियूं गुज़ारियूं आहिनि। यानी मस्जिद क़िबलत आहिनि त उन में जंहिंमें हिजरत बैदि हिकु रवायत मुताबिक़ 16 महीननि खां पोइ हिकु रवायत मुताबिक़ 17 महीननि खां पोइ हुकुम मिलियो त बैतुल मुक़द्दस जे बजाए बैतुल्ला ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ो। मस्जिद गुमामा जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ईद नमाज़ पढ़ंदा हुया ऐं उन खे वेझो मस्जिद अबू बकर आहे, उन खे वेझो मस्जिद अली आहे। इहे उहे मस्जिदूं आहिनि जिन जी निस्बत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां आहे त इन्हनि मस्जिदनि जो शान आला आहे। यानी अल्लाह जा घर आहिनि उहे सभु अल्लाह जा पाक घर आहिनि। हर हिकु शान जो घर वारे जो अल्लाह जे घर जो शान मथे आहे, मक़ाम मथे आहे। त असां मुस्लमाननि खे इन्हनि सुहिणियुनि मस्जिदनि जो ज़ियारत करण जी रब तौफ़ीक़ अता फ़रमाए। चल असां मुस्लमाननि खे हुज़ूर जी उम्मतुनि खे चल मदीने मके जी रब पाक दीदार कराए असां सभिनी खे। आमीन। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।